रोमी जे दौर खां बाद में मुस्लमान जो दौर आहे ही वॾो अरसो हुयो। 1000 साल ताईं मुस्लमाननि साइंस जे हर फील्ड में कमु कयो। जेकॾहिं केमिस्ट्री में ॾिसूं त इन पीरियड खे जेको सॼो पीरियड आहे साइंस जो जंहिंमें मुस्लमाननि कमु कयो उनखे अलकीमिया या अलकेमिस्ट्री जो पीरियड चयो वेंदो आहे। इनखे गोल्डन पीरियड सुनहरी दौर बि चयो वेंदो आहे। उन सां गॾु इनखे मिडल एज बि चयो वेंदो आहे। जॾहिं इन दौर में दाख़िल थियासीं त असांखे इहो नज़र आयो त साइंसी तरीक़ो छा हूंदो आहे ऐं साइंसी तरीक़ो कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु थिए थो। मुस्लिम पीरियड में ई असांखे उनजी सही नमूने सां ख़बर पई। उन सां गॾु तजुर्बा कहिड़े तरीक़े सां थींदा आहिनि, सिलसिलेवार तजुर्बा कीअं थींदा आहिनि, इहो बि मुस्लमाननि जे दौर में असांखे ख़बर पई। उन खां बाद में लेबोरेटरी में जेके शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि उन्हनि खे डेवलप भी कयो वियो, इन्वेंट भी कयो वियो। काफ़ी शयूं अहिड़ियूं हुयूं जेके इन्वेंट कयूं वियूं ऐं कुझु शयूं जेके हुयूं पहिरीं यूज़ थींदियूं उन्हनि खे डेवलप कयो वियो। डेवलप करे उनखे सुठे खां सुठे तरीक़े ताईं पहुचायो वियो। जीअं पन्नेन थी वई, बीकर थी वियो, तराजू बैलेंस थी वई या चट्टान थी वई, मुख़्तलिफ़ शयूं जेके इस्तेमालु थींदियूं आहिनि लेबोरेटरी में, इहे उन्हनि खे या डेवलप कयो वियो या उन्हनि खे ईजाद कयो वियो। इन ई दौर में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तेज़ाब ऐं अल्कोहल दरियाफ़्त थिया ऐं तेज़ाब ऐं अल्कोहल सां गॾु दवाऊं मेडिसिन्स वग़ैरह जेके आहिनि उहे बि इन ई दौर में काफ़ी सारियूं जेके आहिनि सो मतिलबु दरियाफ़्त। जेकॾहिं इन दौर ते नज़र विझूं त इन में साइंसदान हूअं त काफ़ी सारा साइंसदान आहिनि। 1000 साल जो दौर आहे त ज़ाहिर आहे हुन में सभी मुस्लिम साइंसदाननि जो रोल हूंदो, पर जेको असांजे कोर्स में आहे असांजे कोर्स में 4 साइंसदाननि खे मेंशन कयो वियो। 4 साइंसदाननि जा कम ॾिसिया आहिनि जंहिंमें पहिरियों आहे जाबिर इब्न हयान। हाणे जाबिर इब्न हयान खे क्लासिकल केमिस्ट्री जो या अलकीमिया जो अको चयो वञे। छाजे करे जो हुन जो इनिशियल स्टेप्स हुआ जेकी स्टार्टिंग हुन काफ़ी साइंस जी स्टार्टिंग कई ऐं उन सां गॾु केमिस्ट्री जे मैदान में हिन नाइट्रिक एसिड, हाइड्रोक्लोरिक एसिड, सफ़ेद शीहो जेके वाइट लीड चवंदा आहिनि उन्हनि खे दरियाफ़्त करण जा तरीक़ा डेवलप कया। पहिरीं बि कया वेंदा हुआ, इहे ॿई शयूं पहिरीं बि जेके आहिनि इस्तेमालु कयूं वेंदियूं, कढियूं वेंदियूं ऐं ठाहियूं वेंदियूं, पर उन्हनि जा जेके तरीक़ा हुआ उन्हनि तरीक़नि ते हिन कमु कयो, उन्हनि तरीक़नि खे आसान करे जो पैसो पेश कयो। उन सां गॾु हिन जे ॿियनि कमनि में जेकर ॾिठो वञे त एक्सट्रैक्शन ऑफ मेटल, धातु खे कच्चे धातु मां कढणु, जेके ज़मीन मिलनियात मिलंदियूं जंहिंमें ज़मीन मां या किथां जेको मेटल मिलंदो हुयो उन मेटल खे साफ़ कहिड़े तरीक़े सां कयो वञे, कहिड़ा प्रोसेस आहिनि जेके इस्तेमालु थियनि, उन्हनि खे बि आसान तरीक़े सां जाबिर इब्न हयान उन जो तरीक़ो डेवलप कयो। उन खां अलावा कपड़नि खे रंग ॾियणु। हाणे कपड़नि खे रंग ॾियण जा तरीक़ा काफ़ी सारनि खां अचनि था, पर मुस्लमाननि जे पीरियड में इनखे आसान करे पेश कयो वियो। आसान करे कीअं पेश कयो वियो, उन तरीक़े खे थोरो जो है डेवलप करण खां बाद में जो है उनखे आसान बनाया। जाबिर इब्न हयान खां बाद में अल-राज़ी बेसिकली हिकु क़िस्म जो फिजिशियन सर्जन हुयो ऐं उन सां गॾु केमिस्ट्री में ऐं दवाउनि जे फील्ड में तमामु कमु कयो। हिन जो जेको मेन कमु हुयो, जेको हिन जो मशहूरु कमु आहे उहो आहे एनेस्थेसिया, जेके असां चऊं नशे वारी दवा जो इजाद करणु या इस्तेमालु करणु। पहिरीं जेके ऑपरेशंस वग़ैरह थींदा हुआ उन में कंहिं क़िस्म जो नशे वारी शइ न ॾिनी वेंदी हुई। पोइ अल-राज़ी जेको आहे डोडी या आफीम मां उहे एनेस्थेसिया ठाहियूं या उन्हनि खे इस्तेमालु करे पोइ ऑपरेशन वग़ैरह करण जो स्टार्टिंग कई। उन खां बाद हिन जो ॿियो जेको मेजर कमु आहे उहो आहे इथाइल अल्कोहल तयारु करणु। हिन इथाइल अल्कोहल तयारु कयो। उन सां गॾु टियों हिन शयुनि खे ॿिनि हिस्सनि में विरहायो, जेके असां चवंदा आहियूं लिविंग थिंग्स ऐं नॉन लिविंग थिंग्स। उन जेकी
पहली क्लासिफिकेशन हुई लिविंग ऐं नॉन लिविंग जी, उहा अल-राज़ी जी तरफ़ां थी। उन सां गॾु उन खां बाद में इहा जेकी लिविंग थिंग्स ऐं नॉन लिविंग थिंग्स जी क्लासिफिकेशन थी, उन्हनि खे जे बर्ज़िलियस वॻे ते वधाए ऑर्गेनिक एंड इनऑर्गेनिक कंपाउंड्स ऐं उन ते कमु कयो, पर बेस्ट जेको ठहियो अल-राज़ी वारी क्लासिफिकेशन थी, उन खां बाद में जे बर्ज़िलियस उन ते कमु कयो। अच्छा, जॾहिं जेको टियों साइंटिस्ट आहे उहो आहे अल-बेरोनी। बेसिकली अल-बेरोनी जेको आहे उन बि साइंस जे मुख़्तलिफ़ फील्ड्स में कमु कयो ऐं हिन जो मेजर कमु हुयो उहो शयुनि जी घाटाई मालूम करणु, डायनेस्टी मालूम करणु हुयो। ऐं हिन मुख़्तलिफ़ शयुनि जी डायनेस्टी मालूम कई त कहिड़ी शइ केतिरी घाटी आहे। उन खां बाद में जेको चोथों साइंटिस्ट जंहिंजो ज़िक्र थियल आहे असां वटि, उहो आहे इब्न सीना। अच्छा, इब्न सीना जेको आहे उहो दवाउनि जो, एस्ट्रोनॉमी जो, रियाज़ी जो, केमिस्ट्री जो, मेडिकल केमिस्ट्री जो माहिर हुयो ऐं हिन बि साइंस ऐं केमिस्ट्री जी फील्ड में तमामु घणो रोल प्ले कयो। हिन सॼे पीरियड में जेको मुस्लमाननि जो कंसर्न रहियो, जेको मुस्लमाननि जो मक़सदु रहियो, उहो ॿिनि शयुनि ते रहियो। इन्हनि खे असां लालच चऊं या इन्हनि खे असां चऊं त भई हिननि कुझु करणु पिए चाहियो। हिननि ॿ मक़सद कहिड़ा वरिता, हिकु त ज़िंदगी खे प्रोलॉन्ग कयूं, ज़िंदगी खे वधायूं, कॾहिं मौत न अचे। सेकेंड हिन जो जेको मक़सदु हुयो उहो हुयो सोन ठाहिणु, जेके बेसर मेटल्स हूंदा आहिनि, जीअं लीड थी वियो, उन मां उन्हनि सोन ठाहिण जी कोशिशि कई हुई। पर इहे ॿई शयूं हू न करे सघिया। पर उन जे नतीजे में छा थियो, जीअं ई टाइम गुज़रियो त मुख़्तलिफ़ कंपाउंड्स जेके आहिनि सो ईजाद थींदा विया, मुख़्तलिफ़ रिएजेंट उन्हनि ईजाद करे विधा सोन ऐं ज़िंदगी खे वधाइण जे चकर में, जिन केमिस्ट्री जो बुनियादु रहियो। उन्हनि जेके सोन वारियूं ख्वाहिशूं हुयूं उहे त ख़तमु थी वियूं, पर जॾहिं उन्हनि मुख़्तलिफ़ कंपाउंड्स जेके आहिनि सो ईजाद कया, मुख़्तलिफ़ कंपाउंड्स ईजाद थिया, जीअं नाइट्रिक एसिड थी वियो, सल्फ्यूरिक एसिड थी वियो, हाइड्रोक्लोरिक एसिड थी वियो, त उन जे ईजाद थियण खां बाद में केमिस्ट्री जो हिकिड़ो मज़बूत बुनियादु हुयो। ऐं जॾहिं मुस्लमाननि जो दौरु ख़तमु थियो त उन ई बुनियाद ते हिकु मज़बूत इमारत दुनिया जे मुख़्तलिफ़ साइंसदाननि, जेके रशिया खां हुया, अमेरिका खां हुया, मुख़्तलिफ़ रियासतुनि खां, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा साइंसदान जेको आहे उन्हनि साॻियुनि शयुनि ते, उन्हनि साॻियुनि इल्म खे वठी करे कमु कयो ऐं केमिस्ट्रीअ खे अॼु ताईं जे हिन दौर ताईं पहुचाइनि ऐं मुख़्तलिफ़ इजादूं, वॾियूं वॾियूं इजादूं जेके आहिनि सो उन्हनि कयूं।